ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो इहो शरीर निरोगी आहे। मां सदा बेफ़िक्र रहण वारी विजयी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवंदा, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा थधा रहो, है न। माण्हू थधिड़ी मल्हाईंदा आहिनि न, मतिलबु जीवन में असांखे थधो रहणो, काॾे वञिणो आहे असांखे। अॼु अगरि कोई कमु न थियो, ख़राबु थी वियो त छा थींदो? कुझु थी वेंदो। कोई तव्हांखे प्राइज़ ॾींदो छा? अॼु कमु करे छॾियो त। माण्हू तारीफ़ कई त अवॉर्ड मिली वेंदो छा? न, असांखे सोचणो आहे, हर हिकु ॻाल्हि में इहो वीचार करिणो आहे कि असांखे अगरि पंहिंजो क्रोध घटि करिणो, ख़तमु करिणो आहे, पंहिंजे जीवन में अशांति ख़तमु करणी आहे त एकांत में वीचार करो। अमृत वेले जो समय सुठो हूंदो आहे, लेकिन अमृत वेले बि माण्हू शोर शोर में बिताए छॾंदो आहे। अमृत वेले में बि माण्हू मुख सां जाप जपणु ऐं सत्संग कीर्तन ॿुधण में ई पंहिंजो समय बिताए वेंदो आहे। अमृत वेलो मतिलबु शांति जो समय। उन समय असांखे भॻवान खे यादि करे उन सां ॻाल्हियूं करण जो समय आहे। असांजे जीवन में अशांति, दुख, परेशानी छो आहे, उन जो कारण ख़ुदि अहसासु करण जो समय आहे कि मूं में मुंहिंजे कहिड़ी ग़लती जे कारण, मुंहिंजे कहिड़े स्वभाव संस्कार जे कारण, मुंहिंजी कहिड़ी सोच जे कारण रोज़ असांजे घर में लड़ाई थींदी आहे, झगड़ो थींदो आहे, या असांजे जीवन में अशांति आहे, परेशानी आहे। न, माण्हू पोइ थो सोचे। अॼु माण्हू जॾहिं ठोकर खाई वठंदो आहे न, जॾहिं कोई मरी वेंदो आहे न, सुसाइड करे छॾंदो आहे न, हुन खां पोइ माण्हू सोचंदा आहिनि कि अरे तंहिंखां सुठो त मां जीअं हले पई हूअं हलायां सां, जीअं करे पई हूअं थधी रीति हलायां त हीअं न थियां। न, दुनिया में माण्हू एॾो जोश में छो था अची वञनि? कोई डिवोर्स वठण खां पोइ माण्हू खे अहसासु थो थिए, छोरी या छोरे खे या परिवार वारनि खे, कि हा असांजी ही ग़लती हुई। हिकु न आहे, अॼुकल्ह हर हिकु आत्मा जो नेचर अहिड़ो थी वियो आहे। छो जी हवा अहिड़ी थी वई आहे न। जीअं हाणे ॾिसो दिवाली जो समय आयो त हवा अहिड़ी हुई, माण्हू सभु सफ़ाई करण में लॻा हुया, दिया जलाइण में लॻा हुया, लाइटियूं लॻाइण में, फटाका जलाइण में, रीस। ईअं ई अॼुकल्ह आहे न, हर हिकु रीस थो करे। बुद्धि हिकदमि सभिनि जी न कमु करणु बंदि थी वई आहे। बुद्धि जेकी त माण्हू यूज़ ई नथो करे। बसि मन में जो वीचार अचे थो ओड़ा कर्म करे थो, जो ॾिसे थो ओड़ा कर्म करे थो। छो जी असां वीचार ई नथा करूं जीवन जे लाइ। सुबुह जो उथे उहो ई पाठ खणी वेही रहनि, उहो ई पढ़ंदा रहंदा, भई इहो पूरो करिणो आहे। उहो ई मालायूं जपदा, इहे एतिरो पाठ पूरो करिणो आहे। त तव्हां उहो ई कीर्तन ॿुधणो आहे, उहो ई सनानु पाणी करे टिकाणे वञिणो आहे। मतिलबु सुबुह खां उथते ई भागम दौड़ी था करो था। थोरो शांती सां वेही करे वीचार कयो अथव कॾहिं कि अगरि असांजे जीवन में कोई अशांति आहे, दुख आहे, परेशानी आहे, कोई बि ॻाल्हि आहे, असांजे जीवन में ख़ुशी न आहे,
त ईअं छो आहे? रोज़ रोज़ हिकु ई ॻाल्हि माण्हुनि जी हिकु ई ॻाल्हि नोट करे अशांत थो थिए। रोज़ रोज़ हिकु ई ॻाल्हि जे कारण माण्हू लड़ाई झगड़ो थो करे। रोज़ रोज़ हिकु ई ॻाल्हि जे कारण माण्हू डिस्टर्ब थो थिए। त हुनखे सफ़ाई करो न, हुनखे ख़तमु करो न। ख़तमु करण जो मतिलबु इहे न कि माण्हू खे मारे छॾियो या घर मां कढी छॾियो। ख़तमु करण जो मतिलबु या ख़ुदि जे परिवर्तन करो या जे अगरि हुन में अहिड़ी कोई आदत आहे त हुनखे इशारो ॾियो। डांटे मारे करे न। त सुबुह जो अमृत वेले जो समय न भॻवानु असां सां ॻाल्हाइण ईंदो आहे। सोचो तव्हांजे घर कोई अचे ॻाल्हाइण ऐं तव्हां सिर्फ़ु हुनजी महिमा ई कंदा रहो। हू तव्हां सां ॻाल्हाइण आयो आहे। तव्हां सिर्फ़ु हुनजी महिमा ई कंदा रहो, हुनखे उथाईंदा सुम्हाईंदा, हुनजी आरती कंदा रहो, जाप ई जपंदा रहो। त उहो बि वीचारो सोचंदो न इहे त मूंसां ॻाल्हाए ई नथो, इहे त बसि मुंहिंजी महिमा ई थो ॻाए, मुंहिंजा गुण ई थो ॻाए, मूंखे भोग थो लॻाए, मुंहिंजी आरतियूं थो करे। उहो बि वीचारो वरी हुन खां पोइ उहो चए अच्छा ठीकु आहे हाणे ॻाल्हाए, तव्हां चईंदव मूंखे ॾाढो कमु आहे, रोटी ठाहिणी आहे, नाश्तो ठाहिणो आहे, ॿारनि खे उथाइणो आहे, पोइ टीवियूं, मोबाइल, रोटी, सुम्हणु, पोइ सॼे ॾींहं में थकी पओ। वरी राति जो चओ हे भॻवानु इहे छा थी वियो? त भॻवानु त आयो हुयो तव्हां सां ॻाल्हाइण सुबुह। तव्हां त सुबुह सुबुह जो बसि हुनजा जाप ई था जपो, त उहो तव्हां सां ॻाल्हाए कीअं? उहो तव्हांखे कीअं ॿुधाए कि तव्हांजी कहिड़ी ग़लती आहे जंहिंजे कारण तव्हांखे रोज़ु परेशानी थी थिए, जंहिंजे कारण तव्हांखे दुख थो थिए, जंहिंजे कारण तव्हांजे घर में तव्हांजे जीवन में सुख शांती न आहे, अशांती आहे। त उहो त ॿुधाइण आयो आहे, पर तव्हां त बिज़ी आहियो पाठनि में, जापनि में, ग्रंथनि में, शास्त्रनि में, मूर्ति खे सनानु कराइण, आरतियूं करणु, भोग ठाहिणु। न त भॻवान बि हिकु आत्मा आहे जो असांजी आत्मा जो पीउ आहे। त सुबुह सुबुह अमृत वेले जो समय मतिलबु शांती सां भॻवान खे यादि करे पंहिंजे जीवन में जो बि परेशानी आहे, असां सॼो ॾींहुं असांजी सोच बोल कर्म कीअं आहिनि, मन में जो अशांती आहे, संबंधनि में जो कड़ाहट आहे, शरीर में जो परेशानी आहे, हुन जो कारण छा आहे? असां राति जो सुठा भलिया खाई पी सुम्हियासीं, सुबुह उथियो त ॾिठो गलो ई ख़राबु। हाणे असां सोचो अलाए छा थी वियो भई, गलो हिकदमि कीअं ख़राबु थी वियो? असां त उथी करे डॉक्टर ॾे वञूं, इहे छा थी वियो? मां त राति जो खाई करे सुम्हियमि। पोइ डॉक्टर छा पुछंदो राति जो छा खाधो? त तव्हां ॿुधाईंदव त डॉक्टर चईंदो न इहे न खाओ, इहे तव्हांजे हुनखे सूट नथी करे, है न। कंहिंखे सर्दी में दही सूट कंदी आहे, कंहिंखे न कंदी आहे। हाणे तव्हां राति जो ॾही खाई सुम्हंदव त शरीर कंहिंजो सूट करे न करे, है न। इहे त तव्हां ख़ुदि बि सम्झी सघंदा आहियो। शांती सां सोचो आहे, भॻवान खे यादि करो आहे कि मां राति जो छा खाधो बाबा? परमात्मा खे सभु प्यार सां बाबा चईंदा आहियूं। अरे त बाबा त गलो ख़राबु थी वियो, ॾिसो तव्हांखे ज़रूरु इशारो मिलंदो कि तव्हां ॾही खाधी, डॉक्टर वटि वञण जी बि ज़रूरत न पई आहे तव्हांखे, है न। लेकिन छा थींदो, असां सिर्फ़ु मुख सां अरे इहे छा थी वियो? भॻवान खे त सिर्फ़ु असां उनजी महिमा करण लाइ ई रखियो आहे। बसि उनजी महिमा करो, आरतियूं करो, जाप जपो, सिमरन सां करो, पोइ साइड में विहारे छॾो। बसि हुनखे यूज़ करो, हुनजी शक्ति खे कार्य में लॻायो, हुन सां ॻाल्हियूं करो, हुनखे चओ मूंखां नथो पुॼे, अचो तव्हां करायो। ॾाढे ॿुढनि जो बि अनुभव आहे न, जेका ॿुढा माण्हू हूंदा आहिनि न, उन्हनि जो ॾाढनि जो अनुभव हूंदो आहे कि मूंखे त
गुरु बाबा कराए थो। छो जो उहे हुन जे ई सहारे हलंदा आहिनि। बुढ़ापे में त सभु बिज़ी हूंदा आहिनि न, ऐं बुढ़ापे में माण्हू खे वेहण न पुॼंदो आहे। हलण वारो माण्हू त उहो सोचंदो आहे मां जेतिरो करे सघां करां, त उहो भॻवान जो नाम वठी वठी हलंदो रहंदो आहे, कंदो रहंदो आहे, त भॻवान बि हुनजी मदद कंदो आहे। लेकिन नंढा ॿार जवानी में त माण्हुनि खे ख़ुदि खे एॾो देह अभिमान हूंदो आहे, जो भॻवान खे माण्हू कर्म क्षेत्र में यादि ई नथो करे, ऐं सुबुह शाम बि यादि थो करे त बसि फटाफट पूरो थिए पोइ इहे कमु करूं। त अमृत वेले जो समय मतिलबु भॻवान सां मिलन मल्हाइण जो समय हूंदो आहे। उन समय भॻवान सां ॻाल्हियूं करण जो समय हूंदो आहे। छो जो अमृत वेलो मां सभु माण्हू भॻवान खे यादि कंदा आहिनि न, त सभिनि जो जल्दी कनेक्शन जुटी वेंदो आहे, है न। जल्दी कनेक्शन जुटी वेंदो आहे भॻवान सां, मतिलबु भॻवान जी शक्ति जल्दी मिली वेंदी आहे। लेकिन उन जी विधि छा आहे? ख़ुदि खे आत्मा सम्झी निराकार रूप में परमात्मा खे यादि करो। हिन रीति अगरि असां भॻवान खे यादि कंदासीं न, ऐं ॻाल्हियूं कंदे कंदे छा थींदो आहे, असांखे पंहिंजी ग़लती बि अहसासु थी वेंदी आहे, है न। जीअं असां हिक ॿिए जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं न, फलानो अहिड़ो आहे, हीअं कंदो आहे, हीअं कंदो आहे, हुन समय असांखे पंहिंजी ग़लती ध्यान में न ईंदी कि मुंहिंजी छा ग़लती आहे। असां साम्हूं वारे जी त 100 ग़लतियूं गिनाए वठंदासीं, लेकिन हिक हथ सां त ताली वॼंदी ई न आहे। किथे न किथे तव्हांजी बि ग़लती हूंदी ई आहे न। अॼु ॿार खे माण्हू झटि चईंदा, उनखे हुनजे नंढेपन जीवन में हुनखे छा करिणो खपे, कीअं करिणो खपे, हुनखे माउ पीउ सेखारींदा, है न। लेकिन माउ पीउ खे अगरि कोई सेखारे त उन्हनि खे लॻंदो असांखे छा थो सेखारीनि, असां त वॾा आहियूं। पर वॾा आहियो त तव्हां अञा पंहिंजे पाण उथण ई न सिखिया आहियो। तव्हांखे बि त रोटी बचाए करे वेस्ट करण जी आदत आहे न, है न। त ग़लति माण्हू ग़लति खे कीअं सेखारे सघंदो, है न। त किथे न किथे अगरि कंहिंमें बि गड़बड़ी आहे त असां में बि ज़रूरु हूंदी, न हूंदी। लेकिन असां छा कंदा आहियूं, ॿियनि ख़ुदि थोरो सो बि वॾो थींदो न, सम्झो वॾी दीदी बि थी वई ऐं नंढो भाउ भेण थी वियो, त वॾी दीदी मतिलबु सही थी करे, ऐं नंढो ॿारु मतिलबु हा नंढो आहे न, ग़लति करे सघंदो आहे। इहा अज्ञानता आहे न, इहा ग़लति ॻाल्हि आहे न। पोइ जॾहिं पतो लॻे वॾी दीदी ई अहिड़ी आहे, पोइ पतो लॻंदो अरे ॿार जी छा ग़लती आहे। हिते असां कॾहिं बि कंहिंजे मथां विश्वास न करे सघंदा आहियूं। जो माउ पीउ या टीचर बि चए न ॿारु अहिड़ो आहे, न, ज़रूरु टीचर में बि कुझु न कुझु गड़बड़ी हूंदी। ॿिया ॿार पढ़नि था त ज़रूरु हुननि जो माउ पीउ सपोर्ट कंदा हूंदा या हुन ॿार जो दिमाग़ु सुठो हूंदो। हिन मतिलबु ईअं न तव्हांजे ॿार जो दिमाग़ु सुठो न आहे, पर छा थींदो आहे, ॾिसो सभु त इंजीनियर डॉक्टर न ठाहींदा न, है न। तव्हांजे ॿार जो ॿिए कंहिं में दिमाग़ु सुठो हूंदो। त छा थींदो आहे, जॾहिं असां हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदा आहियूं न, त असांखे ग़लती न अहसासु थींदी आहे पंहिंजी। लेकिन जॾहिं असां अमृत वेले भॻवान सां ॻाल्हियूं कंदा आहियूं न, त असांखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थींदो आहे। असांखे न हुन समय पंहिंजी ग़लती जो अहसासु थींदो। त भॻवान सां ॻाल्हियूं करण जो छो करणियूं खपनि भॻवान सां ॻाल्हियूं, ताकी असांखे पंहिंजी ग़लती जो अहसासु थिए। त उहा ई ग़लती 10 ॼणनि खे ॿुधाईंदव कि फलाणे हीअं कई, त सभिनि खे लॻंदो फलाणो ई ग़लति आहे। लेकिन तव्हां शांती सां वेही करे भॻवान सां ॻाल्हियूं कंदव न, भॻवान खे ॿुधाईंदव, ख़ासि कर अमृत वेलो, त तव्हांखे ज़रूरु सम्झ में ईंदो कि मुंहिंजी ग़लती आहे न। छो जो भॻवान त हिकु साइड न खणंदो आहे न, भॻवान त सचो आहे,
उहो त सच्चाई जी रीति तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदो भई, जीअं भई जज हूंदो आहे, जज त सभु कुझु ॿुधंदो, जज त कंहिंजो बि फेवर न खणंदो अगरि सुठो जज हूंदो त तव्हां जज खे अगरि कोई केतिरो बि चए हिन खून कयो अथई, हिन खून कयो अथई, हिन खून कयो अथई, उहो मञंदो ई न। उहो पहिरियों सभिनि जी ॻाल्हियूं ॿुधंदो, सभु सबूत ॾिसंदो, उन अनुसार उहो जजमेंट ॾींदो अगरि सुठो जज हूंदो त। ऐं कई बार छा थींदो आहे कि सबूतनि में बि हेरा फेरी थी वेंदी आहे, लेकिन भॻवान जी अदालत में हेरा फेरी न थी सघंदी आहे। छोजी असांजी आत्मा में असां जो ॻाल्हायो आहे, जो चयो आहे, जीअं कर्म कयो आहे, उहो फीड आहे। असां 10 ॼणनि खे पंहिंजी तरफ़ करे सघंदा आहियूं, पूरी दुनिया खे बि कूड़ ॻाल्हाए पंहिंजी तरफ़ करे सघंदा आहियूं भई असां सही आहियूं, इहे ग़लति आहे, लेकिन भॻवान खे न करे सघंदो है न। भॻवान खे पतो आहे कि तव्हां कूड़ था ॻाल्हायो, तव्हां कूड़ ॻाल्हाए करे दुनिया खे पाण सां गॾु कयो आहे, लेकिन भॻवान थोरी भॻवान तव्हांजे अगेंस्ट बि न थींदो, तव्हां सां बुरो बि न कंदो त सुठो बि न कंदो। उहो त भाई सही ॻाल्हि ॾिसंदो, पोइ हुन अनुसार तव्हांखे सज़ा मिली वेंदी है न। उहो कंहिंजे चइण सां न हलंदो आहे। अॼु चइण वारा चई ॾींदा आहिनि कि ॾिस तूं हीअं कई न, हिन करे तोखे सज़ा मिली, हिन करे तोसां बुरो थी, भॻवान तोखे इहे ॾिनई, लेकिन भॻवान कंहिंखे बि सज़ा न ॾींदो आहे, भले कोई 100 ग़लतियूं करे। भॻवान त भाई इहा अगरि कोई भॻवान वटि बि ईंदो आहे त भॻवान त हिकु तरफ़ा न ॿुधंदो आहे, ॿई तरफ़ा ॿुधंदो आहे। पोइ जंहिंजा जहिड़ा कर्म उन अनुसार उनखे प्राप्ति थी वेंदी आहे, सुठी या बुरी। त इन करे बाबा असांखे चवंदा आहिनि कि भॻवान मूंसां अमृत वेलो उथी करे न ॻाल्हियूं करो, भॻवान सां ॻाल्हियूं करणु, शांती सां वेही करे। अमृत वेलो मतिलबु शांती सां उथी करे अगरि तव्हां फ्रेश था थियो त सनानु करो, न त चुपचाप सां वेही करे करो। ऐं छो जी ॾिसो अगरि तव्हांजो शरीर एतिरो सहन नथो करे सघे त कोई ॻाल्हि कोन्हे, वेही रहो, सुबुह जो उथी करे हथ मुंहुं पोचे करे वेही रहो। केरु तो चए धो बि, वैसे बि हाणे ठंड ईंदी है न, कंहिंजो शरीर सहन करे सघे न करे सघे है न। त असांखे हीअं न सोचणो आहे भई सनानु करिणो ई आहे, न, असांखे पहिरियों पंहिंजो शरीर ॾिसणो आहे। ईअं न सनानु करो कल्ह बीमार पइजी वञो पर उथो ई न, अमृत वेलो ई न करो न, पहिरियों पंहिंजे शरीर खे ॾिसो। भॻवान बि न चईंदो आहे पंहिंजे शरीर खे कष्ट ॾियो, छो जो शरीर सां ई त आत्मा भॻवान खे यादि करे सघंदी आहे है न। जेसिताईं शरीर सुठो आहे, ठीकु आहे, त आराम सां वेही करे माण्हू भॻवान खे यादि करे थो। अगरि शरीर बीमार थी वियो, थोरो बि ईअं थी वियो त माण्हू जो भॻवान खे यादि कंदो हुयो हुन में बि हुनजो मन न लॻंदो, घड़ी घड़ी सूर आहे, सूर आहे, सूर आहे, बीमार आहे, बीमार आहे, हिन में ख़्यालु वेंदो है न। त वैसे त बीमारी में वियो ई माण्हू भॻवान खे सुठो यादि करे सघंदा आहिनि, पर ॾिसो उहो बीमारी ईंदी आहे न, कोई करे सघे न करे सघे, त असां पहिरियों पंहिंजो शरीर ते ध्यानु ॾियूं। अगरि असांजो शरीर पाणी सूट नथो करे, फालतू सुबुह जो उथी करे छो सनानु था करो, त बाबा चवंदा शांती सां वेही करे मूंखे यादि करो, मूंसां ॻाल्हियूं करो, तव्हांखे न कंहिंखां बि कुझु पुछणो न पवंदो, तव्हांखे सभु उत्तर बि मिली वेंदा। भई हिन में ईअं कर, ईअं तव्हांखे लॻंदो मूंसां कोई ॻाल्हियूं थो करे है न। त हीअं असांखे मन ई मन भॻवान सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बाक़ी अमृत वेलो उथी करे भॻवान खे माण्हू एॾी ज़ोर ज़ोर सां सॾु कंदो आहे, वाहिगुरु 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 वाहिगुरु, राधे राधे, कृष्णा कृष्णा। हाणे वाहिगुरु खे पतो आहे मुंहिंजो नाम वाहिगुरु आहे, राधे खे पतो आहे मुंहिंजो नाम राधे आहे, कृष्ण खे पतो आहे,
चईं असां हुनखे सॾु था करूं। पोइ चईं उहो असांजे न अंदरि वेठो, अंदरां निकिरे। केॾो अज्ञान आहे माण्हू में, अज्ञान आहे न। चवंदा आहिनि जो असां वाहिगुरु वाहिगुरु कंदासीं, राधे राधे कृष्णा कृष्णा कंदासीं, त उहो असांजी ॿुधंदो। वरी चवंदा आहिनि अंदरि वेठो आहे, अंदरि वेठो आहे त सॾु करण जी छा ज़रूरत आहे, है न। ऐं वाहिगुरु बि सुम्ही पईंदो, भॻवानु बि सुम्ही पईंदो त दुनिया खे केरु संभालंदो। भॻवानु सुम्हंदो आहे छा कॾहिं, उहो त सदा जागती जोत आहे। हा भई कृष्ण सतयुग में सुम्हंदो, राधे बि सुम्हंदी, गुरु नानक देव बि पंहिंजी जॾहिं ईंदा तॾहिं सुम्हंदा हूंदा। लेकिन भॻवानु अर्थात परमपिता परमात्मा थोड़ी सुम्हंदा आहिनि कॾहिं, उहो त आत्मा आहे, तॾहिं त चवनि था परमात्मा, है न। त उहो कॾहिं सुम्हंदो आहे छा, उहो सुम्ही पए त सृष्टि जो छा थिए, ॿुधाए सृष्टि जो छा थिए। त बाबा चवंदा आहिनि मां त कॾहिं सुम्हंदो बि न आहियां। बाबा चवंदा आहिनि मां त कॾहिं सुम्हंदो बि न आहियां। तव्हां त मूंखे सुम्हाईंदा बि आहियो, उथाईंदा बि आहियो, पोइ रड़ियूं बि कंदा आहियो कि वाहिगुरु 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 राधे राधे कृष्णा कृष्णा कृष्णा। माण्हुनि खे इन में मज़ो अची वेंदो आहे। हाणे ॾिसो तुलसी जो विवाह कंदा, त थोरो सम्झो, थोरो ज्ञान असांखे सम्झणो खपे। ईअं न भई जो बि अचे थो भई हुन में ख़ुशि थी खेॾंदा रहो बसि। खेॾनि ई था न, इहे गुॾे गुड़ियूं जो खेॾ ई आहे न। पहिरियों देवियुनि जी मूर्तियूं ठातईं, पहिरियों गणेश कृष्णा सभिनि खे पाणी में विझी आया, पोइ देवियुनि खे, हाणे लक्ष्मी खे बि देवी खे बि पाणी में विझी आया, हाणे तुलसी जी शादी कराईंदा। ॿुधाए खेल न आहे त छा आहे, न नंढा नंढा गुड्डा गुड़ियूं ठाहे करे मूर्तियूं रखी करे खेल खेॾो, हुननि खे रोटी खारायो, न माण्हू खाराईंदा आहिनि न दिवाली ॾींहुं। त हिन इहे परमात्मा हिन खे ॾिसी करे सोचंदो भई छा था करनि। न अॼु ॾिसो अगरि ॿार पंहिंजी किताबनि में, पंहिंजी किताब तव्हांजा ॿार अगरि पंहिंजी किताबनि खे सुम्हाइनि, उथाइनि, रोटी खाराइनि, कपिड़ा पाराए करे रखी छॾनि, त तव्हां चईंदा न भई तूं इहो छा थो करे, तोखे पढ़ण लाइ चयो आहे या ईअं करण लाइ चयो आहे। त भॻवानु बि ॾिसी करे चईंदो आहे कि तव्हां करो छा था इहे, थोरो त समझदार थियो न। एॾो बि अज्ञान न हुजणो खपे कि असां पेड़ पौधनि जी शादी करायूं, है न। एॾो बि अॼु हाणे माण्हू एसी मां पाणी थो निकिरे न, हुनखे अमृत था सम्झनि। किथे गांइ जो हूअं ठहियलु हूंदो न, हुनजे मुंहं सां पाणी ईंदो त चईंदो गंगा थी पए। ॾिसो एॾो अज्ञान आहे न। थोरो पंहिंजी बुद्धि खे सम्झो, थोरी बुद्धि सां। ईअं न कोई कीअं बि चए थो त सम्झी वठो ऐं तव्हां करे वठो, न थोरो समझदार थियो, तॾहिं ई असां यथार्थ मथां वेठे वारे भॻवान खे पहचाने करे हुनखे यादि कंदासीं, तॾहिं असांजी दुनिया में सुख शांती ईंदी। दिन प्रतिदिन दुख और शांती वधे ई थी। हाणे ॾिसो हिन दिवाली में मज़ो हुयो, पर ॿाहिरां लॻे पियो, लेकिन अंदरि जी जीअं पहिरियों ख़ुशी हूंदी आहे उहो हुई छो जी माण्हू भल करनि था, लेकिन माण्हुनि खे लॻे थो भई हेॾो लक्ष्मी खे पूॼे करे बि असांखे पैसा नथा मिलनि। छो जी विधि ठीक आहे न, हाणे मूर्ति खे पूॼा करण सां कोई पैसा थोड़ी मिलंदा, है न। त इहे थोरो समझदार असांखे थियणो आहे। हवा केॾी ख़राबु थी हुई, माण्हू केॾा बीमार थिया, हाणे पाणी केॾो ख़राबु कयो। त जेसिताईं इंसानु सम्झंदो न तेसिताईं इहे दुनिया में दुख वधंदो ई रहंदो। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
वरदान आहे, अटल निश्चय द्वारा सहज विजय जो अनुभव करण वारा सदा हर्षित निश्चिंत ठो। बाबा चवनि था निश्चय जी निशानी आहे विजय। अगरि असांखे भॻवान जे मथां, ख़ुदि जे मथां, परिवार जे मथां, ड्रामे जे मथां निश्चय हूंदो न कि मुंहिंजी त सदा विजय आहे ई, परमात्मा मूंसां गॾु आहे, मां बि करे सघंदी आहियां, मुंहिंजो परिवार बि मुंहिंजो साथी आहे, ड्रामो बि मुंहिंजो साथी आहे, मतिलबु ड्रामो जेको हले थो कि कल्ह जो बि थियण वारो आहे हुन में मुंहिंजी सफलता ज़रूरु थींदी। असांखे अगरि इहे निश्चय आहे त असांजी विजय ज़रूरु थींदी। भॻवान जे मथां, ख़ुदि जे मथां बि, माण्हुनि जे मथां बि निश्चय रखो। ईअं न भई मूंखे त निश्चय आहे, मूंखे त विश्वास आहे, अलाए भॻवानु मदद करे न करे, ईअं न अलाए माण्हू मुंहिंजी मदद करे न सभु सहयोगी आहिनि, सभु सुठा आहिनि, तॾहिं असां सदा विजयी रहंदासीं, हर्षित रहंदासीं। स्लोगन आहे, समय के नष्ट करण जे बजाय फौरन निर्णय करो। जीवन में जल्दी जल्दी निर्णय करो, हीअं न सोचो अलाए थींदो न थींदो, वरी छा थींदो, हीअं थींदो, न जो बि आहे असांखे फटाफट, अच्छा हीअं थी वियो चलो हीअं था करो, अच्छा हीअं थी वियो चलो हीअं था करो, फटाफट निर्णय करो, तॾहिं असां समय नष्ट न कंदासीं ऐं निर्णय यथार्थ कंदासीं, तॾहिं असांजी विजय थींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।